मौलवी जहन्नम में वेंदव साड़ जे करे छो बख्शा न मूंसां त एॾो साड़ अथनि जो मां सफ़ा मथे अची वियो न मुलो कीअं बर्दाश्त करे झल दादा पढ़ो भी पाण था त इज्जत ज़िल्लत रब जे वसा पोइ साड़ छो था कयो कुरान था पढ़ो साड़ था कयो मिंबरनि ते वाइज़ था कयो साड़ था कयो जुमे जा खुतबा था ॾियो साड़ था कयो बुखारी था पढ़ायो साड़ था कयो बस कर मुला साड़ो तो जन्नत में न वेंदो भले काबे में मरे भले पुछो मुलनि खां साड़ो तो जन्नत में न वेंदो भले 27 रमज़ान जे राति काबे में मरे रब जन्नत न ॾींदुसि दुनिया में पहिरियों गुनाह साड़ क्या शैतान आतम के सजो छो न कयो साड़ मां ॻाल्हाए न मूंसां मुला ॻीचीअ खां वरी मुक्का त ठोकिया कुरान था पढ़ो साड़ था कयो दुनिया में पहिरियों कत्ल साड़ जे करे थियो काबिल हाबिल खे छो मारियो साड़ मां यूसुफ अलैहिस्सलाम के भाइरनि खूह में छो उछलियो साड़ मां कुरान छा थो चए कुरान छा थो चए वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद हाणे हदीस तो पढ़ा मां ॼट मौलवी न आहियां मां मौलवी आहियां भले को मुंहिंजो इम्तिहान वठे बस कर कटड़ू खुदा जो कसम न ॾे मां गौसपुर में तकरीर कई 350 हिंदू वाणिया दीवाना मुंहिंजे वाइज ॿुधण आया ॾाढा छो न था चओ सुभान अल्लाह मोहम्मद जा आशिक़ ॿई हथ बुलंद करे ठटे जे एसएसपी मांखे घुरायो शब्बीर सेठा नादा पाणी न कुरान खे ॾिसो वियो मुंहिंजे वाइज़ में उथो न ठटे में प्रोग्राम लॻियो एसएसपी शब्बीर सेठा मांखे घुरायो उनमें दीवान भी आयल आहे प्रोग्राम हो सेहत जे हवाले सां सेहत वो कराची जो हिकिड़ो वॾो डॉक्टर आयल हो दीवान हो डॉक्टर शाम नालो दंदन जो डॉक्टर वो मां उते हिकिड़ी हदीस पढ़ी मुंहिंजे नबी साईं फरमायो मखलूक ते ॿ नेमतूं रब जूं अहिड़ियूं आहिनि जेका अक्सर माण्हू गाफ़िल आहिनि ॿ कहिड़ियूं हिकु सेहत ॿियो वांदकाई हिकु सेहत ॿियो वांदकाई वांदकाई भी अल्लाह जी नेमत अथव वरी वांदा वेठा हो न अचो त ताश खेॾूं वांदा वेठा अचो त मैच खेॾूं वांदा वेठा आहियो क़ुरान छो नथा पढ़ो वांदा वेठा आहियो मस्जिद में ज़िक्र नथा कयो पोइ जॾहिं वाइज़ ख़तम थियो त कलाक मां वाइज़ कयो 2.5 कलाक सेल्फी में लॻा सेल्फी छोरा सही सेल्फी पिणे सां नथो सेल्फी कढां सेल्फिन वारनि बि मुंहिंजी मार्केट वधाई छॾी पोइ मूंखे चईंसि या हदीस लिखी ॾियो मूं चयो तूं दीवान आहे तूं वाणियो आहे तूं असांजे नबीअ जी हदीस खे छा कंदी हुन डॉक्टर जो जवाबु ॿुधा कराची जो वॾो मूंखे चई साईं मां इहा हदीस पंहिंजे क्लिनिक खे वॾनि अखरनि सां लिखाईंदुसि दुनिया खे पैगाम ॾींदुसि त मुस्लमाननि जो नबी नबीअनि जो त सरदार आहे पर डॉक्टरनि जो बि सरदार बस कहीं घोर ही बंद थी वही हला छा सब चओ सुभान अल्लाह हीरो थे अब्दुल मालिक जिब्रील जो भाव अॼु शाम जो 5 बजे 4 बजे ॿिन्हिनि फिक्र कयो साईं ज़ाहिद अल्लाह से अब्दुल मालिक ये छो न आलम घुरायूं कचहरी भी थी वञे वाइज भी थी वञे कुछ त भई वरी निसार भी मञे वियो ज़िद न कई त ना मां मुमताज मौलाई घुराईंदुसि मुसलमान चई पोइ उन क्या जो ज़िद न करे बस मञे वञे मुसलमान जी माने फर्मा बरदार चयो मञींदड़ कंहिंजो अल्लाह जो बि त अल्लाह जे रसूल जो बि لا إله إلا الله